नसीराबाद मोबाइल जी दुकान ते मुलाज़मत कंदड़ नौजवान सद्दाम शेख मथां पुलिस तशद्दुद करे खेसि मरणींग बणाए छॾियो। मिलियल इतला मूजिबि शहर जे गश्त इंचार्ज इम्तियाज़ डेरो मोबाइल जी दुकान ते मुलाज़मत कंदड़ सद्दाम शेख खे गिरफ़्तार करे SHO नसीराबाद जे क्वार्टर ते पहुचाए, जिते ॿुधाए पियो वञे त पुलिस सद्दाम शेख मथां तशद्दुद करे संदसि टंगू भञी मरणींग हालत में इस्पताल फिटो करे वई आहे। अहिड़ो इतला मिलण ते ज़ख़्मी नौजवान जे वालिद रिटायर्ड उस्ताद वली मोहम्मद शेख संदसि भाउ मंसूर शेख ॿुधायो त असांजो छोकिरो पुरियत आहे, मथसि को बि केस दाख़िल न आहे। सिपाही इम्तियाज़ डेरो ऐं SHO नसीराबाद बिना कंहिं सबब जे सद्दाम जूं टंगू भञी इस्पताल पहुचाए हलिया विया आहिनि। हुननि वस वारनि खां तदारुक जो मुतालबो कयो आहे। ॿिए पासे राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त सद्दाम क़ौम परस्त सियासी वर्कर आहे। खेसि ज़रूरी पुछागाछ लाइ SHO खेसि पंहिंजे रिहाइशगाह ते घुरायो, जिते वंझि वठी सद्दाम भित टपी भॼी वञण जी कोशिशि कई त किरी पियो ऐं खेसि पेर ऐं टंग में धक रसिया, जंहिंखे असां ज़ख़्मी हालत में तिबी इमदाद लाइ रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद पहुचायो आहे, पर वारसनि पुलिस जे मौक़िफ़ खे रद्द करे छॾियो आहे। सज्जाद अब्बासी, BTV न्यूज़, नसीराबाद।